अस्सलाम वालेकुम दोस्तों असांजे यूट्यूब चैनल सिंध टेक इन्फो ते अवांखे भलीकार। दोस्तों अॼु की हिन वीडियो में असां अवांजे लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी हाज़िर थिया आहियूं, ख़ासि तौर ते उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था या वरी उन्हनि जा अज़ीज़ ऐं मिट माइट ॿाहिरि रहनि था। दोस्तों अॼु हुकूमत पाकिस्तान ऐलान कयो आहे त जेके से ॿाहिरां जेके ईंदड़ मुसाफ़िर आहिनि उहे हाणे इम्पोर्टेड सामान आणे सघनि था। अव्हांखे यादि हूंदो त कुझु अरसो पहिरीं हुकूमत पाकिस्तान जेको सो मुल्की मईशत कमज़ोर हुजण ख़ातिर ॿाहिरां ईंदड़ मुसाफ़िरनि जे सामान आणण ते पाबंदी आयद कई हुई। तो मुसाफ़िर जेको सो तमामु थोरे या महदूद तादाद में सामान आणे पे सघिया ऐं इम्पोर्ट थियल काफ़ी शयुनि खाधे पीते ऐं चॉकलेट खिलौननि गिफ्ट वग़ैरह ते पाबंदी लॻाए छॾी हुई। सो काफ़ी माण्हू काफ़ी मुसाफ़िर परेशान हुया, उहो इहो ई पुछंदा रहंदा हुआ त हाणे असां कहिड़ी शइ खणी वञी सघूं था ऐं कहिड़ी शइ जेका असांखे अलाउ न आहे ऐं केतिरे मिक़दार ताईं खणी वञी सघूं था। असां पंहिंजे ॿारनि बचनि जे लाइ कुझु खिलौना वग़ैरह चॉकलेट टॉफ़ियूं वग़ैरह बि खणी वञी सघूं था या कुझु खाइण पीअण जूं अहिड़ियूं शयूं जेके कुझु माण्हू हितां अरब मुल्कनि मां बादाम वग़ैरह ज़ैतून जो तेल वग़ैरह या ॿियूं कुझु काफ़ी अहिड़ियूं शयूं खणी वञण जा ख़्वाहिशमंद हूंदा हुआ, उहे जेके से तमामु परेशान हुआ। सो अॼु हुकूमत पाकिस्तान तमामु ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जे परेशानियुनि खे मद्देनज़र रखंदे सो उहे समूरियूं पाबंदियूं जेके से ख़तमु करे छॾियूं आहिनि ऐं हाणे मुसाफ़िर नॉर्मली जीअं पहिरीं जेको सो सामान खणी वेंदा हुआ पंहिंजे मुल्क, सो हाणे उन्हनि खे उहा इजाज़त आहे त उहे पंहिंजे घर वारनि लाइ, पंहिंजे प्यारनि लाइ, पंहिंजनि मिटनि माइटनि लाइ, पंहिंजे दोस्तनि संगतियुनि लाइ जेको सो पंहिंजी मर्ज़ी जो सामान खणी वञी सघनि था। पर यादि रहे त अञा ताईं जेको सो मोबाइल जो जेको टैक्स ख़तमु न कयो वियो आहे, उहा खणी अव्हांजी पंहिंजे पर्सनल यूज़ में मोबाइल हुजे या अव्हां कंहिं घर वारनि जे लाइ दोस्तनि जे लाइ वठी वञणु चाहियो था त मोबाइल ते जेको सो टैक्स जेको आयद कयो वियो हुकूमत पाकिस्तान तरफ़ां उहो अञा ताईं लागू आहे। बाक़ी जेको सो ॿियूं शयूं खणी वञण जी इजाज़त ॾिनी वई आहे, जंहिंमें जेको सो खाइण पीअण जूं शयूं बि आहिनि, गिफ्ट वग़ैरह बि आहिनि या कुझु अहिड़ियूं ॿियूं जेको सो घरेलू इस्तेमाल जूं शयूं आहिनि, इलेक्ट्रॉनिक जूं जेके शयूं आहिनि उन्हनि ते जेके से पाबंदी हई हुई ऐं वॾी हिकिड़ी लिस्ट जेका असां जारी कई हुई। माण्हू काफ़ी परेशान हुया त असां छा खणी वञूं छा न खणी वञूं। सो हाणे अल्हम्दुलिल्लाह मुसाफ़िरनि जी उहा परेशानी ख़तमु थी वई आहे। जेके असां अरब मुल्कनि में हुजनि, यूरोप अमेरिका में किथां बि जेको सो मुसाफ़िर पाकिस्तान जेको सो पंहिंजे प्यारनि लाइ, पंहिंजे घर वारनि लाइ का बि शइ वठी वञण जी ख़्वाहिश रखे थो, हाणे बिना कंहिं ख़ौफ़ डप ऐं जेको सो मुंझारे जे ऐं परेशानी जे जेको सो पंहिंजे घर वारनि जे लाइ ऐं घर जे लाइ का बि शइ खणी वञी सघे थो, जीअं पहिरियां माण्हू खणी वेंदा हुआ। उम्मीद त दोस्तों हिन वीडियो ज़रिए जेका असां अव्हांखे मालूमात ॾिनीसीं सो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं महिरबानी करे असांजी वीडियो खे लाइक करण सां गॾु पंहिंजनि ॿियनि दोस्तनि ताईं हीअ मालूमात ज़रूरु शेयर कंदा। ऐं अव्हांखे हिकु नंढड़ी गुज़ारिश त महिरबानी करे जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु वॼाईंदा त जीअं अहिड़ियूं इंफॉर्मेटिव जेके से वीडियोज़ आहिनि असां वक़्तु सिर अव्हां ताईं पहुची सघूं ऐं असांजी जेका हौसला अफ़ज़ाई थींदी रहे। महिरबानी कुर्ब।